नाज़रीन, रोहिड़ी में सूफ़ी बुज़ुर्ग ऐं शाइर फ़कीर कादिर बख़्श बेदल जो 153 सालियानो उर्स मल्हायो वियो। उन ई हवाले सां रिपोर्ट कयो आहे करीम बख़्श जतोई। रोहिड़ी सूफ़ी बुज़ुर्ग शाइर फ़कीर कादिर बख़्श जो 153 सालानो उर्स मुबारक मल्हायो वियो। उर्स मुबारक जो इफ़्तिताह दरगाह जे गादी नशी पारां मज़ार ते चादर चाढ़े उर्स मुबारक जो इफ़्तिताह कयो। उर्स मुबारक शुरू थियण सां मुल्क जे कुंड कर्श मां अक़ीदतमंद ज़ाइरीन वॾे अंग में शिरकत कई। अक़ीदतमंद ज़ाइरीन पंहिंजे मुर्शिद जे अंगण ते धूड़ान छन्ना सां धमाल पाए मोहबत जो इज़हार कयो। सूफ़ी रागी फ़नकारनि राग विराग ॻाए करे वेठलनि खे झुमाए छॾियो। दरगाह ॾियां ईंदड़ रोड रस्तनि ते सफ़ाई सुथराई जा जोगा इंतज़ाम न हुजण करे अक़ीदतमंद सख़्तु परेशान। उन हवाले सां दरगाह जे गादी नशीन अक़ीदतमंद आवासी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिन दफ़े कोरोना जे करे ॿ ॾींहं रखिया ऐं टे रातियूं थींदो आहे। ॿ ॾींहं रखिया जो अखी राति अॼु मोकिलणी राति 16 राति ऐं हिन खां पोइ सुभाणे 12 में धमाल थींदी। जो साईं असां मेले जो इंतज़ारु जीअं ईद जो इंतज़ारु कबो आहे। कार कणो जो कुटिया जे पंजाब को तो अचनि था सिंध को हिन को सतलुज दरबार को सेवण को भिटाई को अलाए केतिरे दरबारनि को माण्हू अचनि था केतिरे शान सां बेदल साईं मेले करे। हिन वक़्तु हाणे कोरोना जे करे सादगी सां मल्हायो थो वञे पियो, वरना त बहुत वॾे मौज सां ही मेलो थींदो आहे। कैमरामैन अली बख़्श जतोई सां गॾु करीम बख़्श जतोई, आवाज़ TV न्यूज़ रोहिड़ी।